अल्लाह ताला 15 सालन का वधी जेके हुकुमरान ॾिना सदके 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 ईमानदारी उन्हनि जी हितां सदके सदके रोड खाई विया, रोडनि जा रस्ता खाई विया, पत्थर खाई विया, रेती खाई विया, डामर खाई विया, डामरनि जा डम बि खाली खाई विया, स्कूल खाई विया, बजरी खाई विया, रेती खाई विया, लोह जा सरिया खाई विया, दरियूं दरवाजा खाई विया, बेंचूं खाई विया, डेस्कूं खाई विया, कुर्सियूं खाई विया, किताब खाई विया, स्लेटूं खाई विया, थेला खाई विया, बेगूं खाई विया। चट करे मुल्क के छॾो ईअं चटे साफ़ कमु आहे जीअं ॿिली खीर जी सांसर के चटे साफ़ करे। ॿेट विकिणी छॾूं, कारूंजर विकिणी छॾूं, कोयलो थर जो विकिणी छॾूं, कारूंजर सॼो जबल विकिणी छॾूं, कोयलो टोटल खरबूं टरबूं डॉलरनि जो विकिणी छॾूं, ॿेट विकिणी छॾूं, कराची ॾांहुं लाखूं एकड़ ज़मीन विकिणी छॾूं, मोटरवे विकिणी छॾूं, टूल मिलाला विकिणी छॾूं, स्टेट बैंक विकिणी छॾूं, इस्लामाबाद में लाखूं एकड़ विकिणी काद्यान जवजन खे ॾेई छॾूं, बेकरियूं विकिणी छॾूं, स्टील मिल विकिणी छॾूं, छॾियो छा पर कसम खुदा पराए मुल्क में वेठा आहियूं, टपड़ पराया आहियूं, सभु विकिणी छॾूं। अञा बि हीअ कौम करे थी जीए जीए त खिलाफ़त जो हक़दार उहा जंहिं वटि इल्मु हुजे, 1 नंबर 2 जेको ईमानदार हुजे।